सिंध ऐं कच्छ जे हवाले सां पाण जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त ॼण हिकु वतन, हिकु धरती, हिकु सकाफ़त, हिकु ॿोलीअ जी ॻाल्हि पिया कयूं। गुजरात ऐं राजस्थान वारा इलाइक़ा हज़ारनि सालनि ताईं सिंध जे सरहदुनि में शामिल रहिया आहिनि। सिंधू माथिरी जी तहज़ीब जे उरूज वारे दौर खां वेझी माज़ीअ ताईं कच्छ, भुज, काठियावाड़, गुजरात ऐं राजस्थान सिंध सां सियासी, समाजी ऐं सकाफ़ती तौर ते ॻंढियल रहिया आहिनि। अॼु बि इन्हनि इलाइक़नि में सिंधी ॿोली ऐं सकाफ़त पंहिंजे मेड़नी ख़ूबसूरतियुनि सां साहु खणी रही आहे। कच्छ, भुज, काठियावाड़, गुजरात ऐं राजस्थान में हिन वक़्त बि वॾे अंग में सिंधी बिरादरियूं रहंदड़ आहिनि, जेकी सरहदुनि जे ॿिन्ही पासे मौजूदु आहिनि ऐं पाण में मिटी माइटी ऐं संगावतीअ में बि सलाड़ियल आहिनि, ॻंढियल आहिनि। अॼु ताईं थर डिवीज़न जे माण्हुनि जूं मिटियूं माइटियूं कच्छ ऐं गुजरात वारनि सां आहिनि। अॼु बि इन्हनि इलाइक़नि खे आॻाटी सिंध जो हिसो सम्झियो थो वञे। अॼु ताईं इन्हनि इलाइक़नि जा माण्हू सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था। कच्छ की ॿोली सिंधीअ जो हिकु लहजो करार ॾिनो वञे थो। कच्छ जो राय जाड़ी जन जे नस्ल मां हो, उन जी ख़ानदान जो बुनियादु विझंदड़ जाड़ो बलद लाखो नगर ठटे जो वेठल हो ऐं ज़ात जो समूह। सिंध ऐं कच्छ हर दौर में हिक ॿिए जे मुहबत जो मर्कज़ रहिया। जॾहिं बि सिंध ते ॾुखे वक़्तु आयो आहे त कच्छ जे माण्हुनि उन जी मदद ऐं हिमायत कई आहे। जॾहिं त कच्छ ते आयल कंहिं बि मुश्किलात खे सिंधी माण्हुनि पंहिंजो ॾुख महसूसु कयो आहे। अॼु पाण इन ई कच्छ जे हिकु इंतिहाई अड़बंग ऐं अरबे किरदार बाबति ॻाल्हाईंदासीं। आउं रुख सिंधी अव्हां सां मुख़ातिब आहियां। ॻाल्हि खे अॻिते वधाइण खां अॻु अव्हांखे गुज़ारिश आहे त ही सॼी वीडियो शुरूआत खां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा ऐं ॿुधंदा, पंहिंजनि दोस्तनि सां वंड कंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। अॼु पाण कच्छ जे हिकु इंतिहाई अड़बंग ऐं अरबे किरदार बाबति ॻाल्हाईंदासीं, जंहिं सिंध ते धारियनि जी काह दौरान हिन देश जो साथ ॾिनो हो, संदनि लाइ आथत बणियो हो, सिंध जे माउरुनि भेनरुनि खे साम तौरु पाण वटि पनाह ॾिनी हुई, संदनि वार विंगो थियणु न ॾिनो हो। इन ई महान किरदार खे शाह लतीफ़ हिननि लफ़्ज़नि में भेटा ॾिनी हुई त अबड़ो सवड़ो वॾवड़ो समूह सूंहं संदनि। अबड़ो सवड़ो वॾवड़ो समूह सूंहं संदनि। आम रवायत मूजिब दोदो ऐं चनेसर सूमरनि जे हाकुम भूंगर जा पुट हुया। दोदो ॾाॾे पुटे मां ऐं चनेसर लोहारनि ज़ालम। भूंगर सूमरे जी वफ़ात खां पोइ गादीअ जे मसइले तां अमीरनि में इख़्तिलाफ़ थियो, जिन फ़ैसिलो भूंगर जे वॾवर धीउ बाघुल बाईअ ते छॾियो, जेका हिन जी ॾाॾे पुटी धीउ हुई ऐं उमिरि में बि ॿिन्ही भाउरनि खां वॾी हुई। बाग़ीअ तख़्त वॾे भाउ चनेसर खे ॾियारियो, जंहिं ते चनेसर पंहिंजी भाउ खां सलाह मशवरो वठण लाइ भरी दरबार मां पग ॿधण खां सवाइ निकिरी हलियो। इहा ॻाल्हि राजदारीअ जे उसूलनि ख़िलाफ़ लेखी वई ऐं अमीरनि चनेसर खे कमज़ोर सम्झी राज जी पग दोदे खे ॿधण लाइ मजबूर कयो। चनेसर हिन ॻाल्हि तां कावड़जी दहली दरबार ॾांहुं दाहीं थी वियो, जितां इलाउद्दीन खिलजी खे पंहिंजी भेण बाग़ीअ जे संग जी लालच ॾेई खांसि लश्कर जी मदद वठी आयो। दोदे सूमरे खे जॾहिं सिंध ते काह जी ख़बर पई त हिन पहिरीं सुल्तानी लश्कर जे महंदार ख़ुदि चनेसर जे लाॾले पुट नंगर खे कुझु माण्हू साण ॾेई अर्ज़ी करे मोकिलियो। चनेसर जे पुट नंगर जो तारीख़ी किरदार क़ौमी गैरत ऐं हौसले जो शानदार मिसाल आहे, जंहिं हेॾे वॾे लश्कर जे हुजूम में बाग़ीअ जो संग ॾियण खां इनकार कंदे ललकारींदे बर वक़्ति लड़ाई जी शुरूआत करे छॾी ऐं पंहिंजे समूरनि साथियुनि समेत क़ुर्बान थी वियो। इन महिल रावियुनि मुताबिक़ त ख़तरो टारण ख़ातिर दोदे जे दरबार में राय आई
त कंहिं बानीअ खे बागुल करे इलाउद्दीन खे ॾेई छॾिजे त ईअं नंग बि बची वेंदो ऐं ख़तरो बि टरी वेंदो। तंहिं ते भागोबान हेठियों बेत ॿुधाए थो, हेठियों बेत ॾिनो। जर न खुटे किगिरियं राव न गॾिजण वेण जे गोली वेंदी गजरें त बि सॾिबी दोते भेण। उन वक़्ति सिंध जे मर्द मेड़नि हिन सूरह सरदार जी अॻुवाणीअ में धारियनि जी यलगार खे हर हाल में मुंहुं ॾेई साणुनि जंग करण जो तय कयो। जंहिंखां पोइ दोते जे हमराहीअ में पहिरियों संदसि दोस्त उमरकोट जो हाकिम हासो सोढो पंहिंजे राज समेत सुल्तानी लश्कर सां साम्हूं थियो ऐं पंहिंजो सिर क़ुर्बान कयईं। दोदे सुमरे खे जॾहिं ख़बर पई त हिन शाही ख़ानदान जे सभिनी औरतुनि खे पंहिंजी भेण बाग़ीअ समेत कच्छ जे नामियारे हाकिम ॼाम अबड़े समय ॾांहुं साम करे मोकिलियो ऐं पाण पंहिंजे साथियुनि समेत सिर ॾियण लाइ तयारु थी वियो। अबड़ो अड़बंग कच्छ जे उन्हनि समन सरदारनि मां हो जेकी सिंध सां वाबस्ता हुआ। हू कच्छ जे वॾसर वारे इलाइक़े जो वाली हो। पहलवानी ऐं सूरियाईअ में पंहिंजो मट पाण हो। अबड़ो अड़बंग दोदे सूमरे जो हम असर हो। उन करे हिन जो दौर 13वीं सदीअ जे आख़िर ऐं 14वीं सदीअ जी शुरूआत थी सघे थो। दोदे सूमरे ऐं इलाउद्दीन जी जंग 1313 ईस्वी में लॻी हुई, जंहिंमें सूमरनि जी शिकस्त खां पोइ हाकिम घराणे जूं सूमरियूं अबड़े ॾांहुं साम्हूं करे मोकिलियूं वयूं ऐं अबड़ो उन्हनि सामुनि लाइ सिर ॾेई सरहो थियो। अबड़ो सूमरनि जो साम्हूं वठण खां पोइ इहे पंहिंजे पुटनि जे हवाले करे नंढो लश्कर वठी मैदान ते आयो ऐं अहिड़ी त बहादुरी सां विढ़ियो जो मुखालफ़नि जूं वायूं पताल करे छॾियईं। जॾहिं ॼाम अबड़े जंग जे मैदान ते हो तॾहिं सूमरनि जूं ॿाहूं डूंगर राज जी निगरानी में हुयूं। खेसि चयल हो त छा बि थिए पर सूमरनि जूं साम्हूं इलाउद्दीन जे लश्करनि जे हथ न चढ़नि। जॾहिं अबड़ो समूह सिर ॾेई सरहो थियो पर साम्हूं धार जे हवाले न कयईं त सिंध मां साम्हूं बणिजी वियल सूमरियुनि ॾिठो त खिलजीअ जो धारियो लश्कर संदन तरफ़ काहींदो थो अचे ऐं कंहिं बि वक़्तु खेनि पंहिंजे कब्ज़े में आणींदो त हिननि पाण खे ज़िंदह जलाए छॾियो। जंहिं जॻह ते सूमरियुनि पाण खे जलाए अंत आंदो उते बाद में सत्यनि जो मुक़ाम या आस्थान क़ाइमु कयो वियो। सिंध जा माण्हू इन सत्यनि जे आस्थान ते हमेशह मुहबत ऐं अक़ीदत जा गुल निशावर कंदा आहिनि ऐं संदन यादि में मेला मचाईंदा आहिनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।